जी नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कोरोना वायरस जे करे मुकमिल पूरी सिंध बंदि आहे। उन जीअं पखो शहर बि गुज़िरियल 12 ॾींहंनि खां मुसलसल लॉकडाउन लॻो पियो आहे। हिते जेके मज़दूर तबिको आहे उहा तमामु परेशान आहे। उन्हनि जो वधीक इहो चवणु हुयो त असां रोज़मर्रा हिते कमाए मज़दूरी करे पंहिंजो पेट गुज़र सफ़र करे पंहिंजे बचड़नि जो पेट पालींदा आहियूं। ऐं हिननि मज़दूर तबिके जो उहो वधीक बि चवणु हुयो त असां आला अख़्तियारनि खां ॿियनि वस वारनि खां उहा अपील था कयूं त बराए महिरबानी हिन लॉकडाउन खे ख़तमु करे जीअं असां पंहिंजे जेको गॾु गाॾो थियो या ॿी का मज़दूरी थी उहा करे पंहिंजे बचड़नि जो पेट गुज़र करे सघूं। ऐं हुन वधीक इहो चयो त हे जेका हुकूमत राशन जे हवाले सां जेके ऐलान कया उहे ऐलान ई ऐलान रहिजी विया। सिर्फ़ु उहे ॻाल्हियुनि में ई रहिजी विया, उन्हनि ते को बि अमल न थी सघियो आहे। मुख़्तलिफ़ चौंक आहिनि पखो शहर जा, खुंवारा चौंक थियो, अलमुगेरी चौंक थियो, अल हुसैनी चौक थियो, या जेके मुख़्तलिफ़ ॿिया जेके जीअं ही असां बुरड़ा चौक ते बीठल आहियूं, हे जेके मुख़्तलिफ़ चौक आहिनि उहे मुकमिल तौर ते बंदि तव्हांखे नज़र ईंदा। पखो पुलिस उहे इक़दाम वरिता आहिनि त जेको सुबुह सां जेके बि जेको मज़दूर तबिको आहे या आम माण्हू आहे उहो घरनि ताईं महदूद आहे। उन्हनि खे स्टाफ ताईं फाज़ूल जेको आहे वेहण या कंहिं बि हिसाब सां घुमण जे हवाले सां न छॾींदी आहे। उनजो उहो बि चवणु आहे त जेके दुकानदार अहम शयूं आहिनि उहे खुलनि, बाक़ी जेके शयूं आहिनि उहे बंदि थियणु खपनि। कैमरामैन खानमोहन चन्नो सां गॾु अलीगुल मुगेरी, सिंध टीवी न्यूज़ पखो।